दिस जाए वेठी डाण तो खेता मिर्गी ॾियारी दिस होटल का रुगो ये पैर ते तचे आई तुंजी वापसी का पर डर तुंजे पैरन में वंग पइजी वन खुदा जी कुदरत दिस जाए वेठी ये वंग वढींदी सास वो पाणे तो के ये पोपटियूं पढ़ाईंदो। चाची खुदा जे वास्ते मुखे माफ कर। मां को भी तकरार नथी चाया। मुझे जिंदगी में त अग में ही वडा तूफान आया आहिनि जिन मुखे कख वांगुर खणी घुमाए बनी भोरे करे छडियो आहे। आई तो कहीं भोरे अन्या भी भोरे छडींदी सही अॼु का ये बूटियूं थई न ये नंढी बूटियूं भी के हथ कोन ईंदई चट्टी में आयल डाण चट थी वेंदी तॾहिं वञी को मुंदर जो कर्ज लहंदो ॻाल्हाइण तो खुदा जी हिकु अर्ज़ कयां मुमल अर्ज़ न हुकुम कर हुकुम। चाची सारा खे राज़ी कर। मां उन खां माफ़ी वरती आहे ऐं वरी भी वठंदसि। बस राज़ी थे। मां उमिरि भर जे लाइ हिन घर जी गुलामी ॾियण जे लाइ तयार आहियां। ॾुखी सुखी गुज़री वेंदी सोढल। मुमल तोखे ही सोढल ॾुखियो न रखंदो। यकीन रख मूं ते। मूं तोखे सच्ची दिल सां माफ़ करे छॾियो आहे। सच्ची दिल सां। ॾिस मुमल मां मुंहिंजी मुंहुं जी तंज पीती आहे। कॾहिं कॾहिं ॾिस मूंखे भी घणो कुछ चई वेंदी आहे। मां बर्दाश्त करे वेंदो आहियां। उनखे कोई जवाब न ॾींदो आहे। तू मञाईस न। मञाईंदोमांसि बिल्कुलु मञाईंदोमांसि पर थोड़ो वक्त लॻंदो। मुमल वो मुझी माउ आहे। माउ सां लेखो त न आहे कबो। माउ ममता है। माउ खां सवाइ जहान कुछ भी न आहे। माउ आहे त सब कुछ आहे न त कुछ भी न आहे। मुमल ॾिस हुन जी हर ॻाल्हि साणी आहे वॾी आहे असांजी। ॾिस जे न मञे न त मुमल ॻाल्हियूं तोखे भी सहणियूं पवंदियूं ऐं सहंदी। तोखे भी मुंहिंजी माउ सां तिखे लहजे में ऐं ॾाढिया न आहे ॻाल्हाइणो। मां छो ॻाल्हाईंदीसां सोढल। मां भी त मां सम्झांसि थी न। त पोइ तोखे भी संदसि हर कोड़ी ॻाल्हि अमृत समझी पीअणी आहे। यादि रख जॾहिं भी ॾिठुमि या ॿुधुमि अम्मा सां तिखो थी ॻाल्हाई न त पोइ मुमल दादन भी समझ में नथो अचे काबिल। छो? बहराम खान बिरादरी वारनि खे घुरायो आहे ऐं ही भी वरी वञण लाइ राज़ी थी वियो आहे। दादन वॾो आहे। समझ बहराम खान खां पोइ दादन असांजो वॾो आहे। मूं छा चयो असांजो वॾो न आहे पर बहराम खान हेॾियूं नाइंसाफ़ियूं थो करे से सभु विसारे थो छॾे। बज़र बिरादरीअ जे लिहाज़ खां पंहिंजा मामला पासे करणा पवंदा। शफ़न वांगुरु न सोच। शफ़न कुछ चयो छा? हाँ मिलियो हुयो। काके सोराब राज़ी कयो अथसि। हू भी तो वांगुरु डोरा पिया पियो ॾे। जीअं सोट दादन चवंदो तीअं कबो। सा त हक़ीक़त पधरी पट पई आहे न। बिल्कुलु हक़ीक़त बयानी आहे। हा न त ईअं कासिम खे ताक़त आहे त असांजे सरदार जी औताक़ ते ईअं सरेआम दहशतगर्दी करे। कासिम सोडल सोटर जी सोटर
ये दादन जा हमरा त न आहिनि। मस मस हथ आया छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। पुट तुंहिंजो ऐं मुंहिंजो कोर्ट में पुॼणु ज़रूरी आहे। गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत जो मसइलो आहे, न त खामखा गिरफ़्तारी वारी बेइज़ती थी पवंदी। हिते ई आहिनि सोट, काॾे वेंदा? आसम करनि था, खारे या मारे? हलिया अॼु त मां हिननि खे मुंहुं त ॾियां न। अचु पहिरीं कोर्ट हलूं, कोर्ट हलंदासीं, मस्त हथ आया आहिनि। हलिया हलिया ॾाहो जॾहिं कॾहिं तूं मूंखे गीले वठी थो वञे। बाबा तूं हलिया हलिया। निकिरी विया न त मज़हर जी मुक फिरकी वारो मौत। लोड़े आईसे नमासी पोइ काॾे कयुसि? खॾ में उछले आयो हुआसीं। खॾ में छो, वाह में उछली सा त या उमिरि असांजी जिंद छुटी पवे आ। उते ई धप कंदो खणी माइट दफ़न कंदसि। संदसि माइटनि जो शक असां ते न थिए। न थींदो शक असां ते मासी। हीअं न थींदो। हू ईसन वारनि खे चयो आहे त बहराम खान जी बिरादरी सां टकरियो हुयो ऐं गुम थी वियो। दादन ते शक न कनि। न त भली कनि, दादन सां असांजो छा वञे? दादन तू माठ कर नूरी। बादल जी मासी। दादन ते शक कनि त टार जाए। छो टारियां त? हुन असांखे न ईज़ायो, न मेरी अख विधी ऐं न तंग कयो। हा बादल, ॾिस हुन जे सहारे तो ताईं पहुतियूंसीं। हुन तो ते एतबार कयो आहे। दादन ते तकलीफ़ का बि न अचे। मां न ॾींदुसि। बिरादरी करे त मां कुझु बि न करे सघंदुसि। अम्मा दादन लाइ को मामलो न थी पवे। अल्लाह रहम कंदो, परेशान न थी धीअ। अम्मा हुन केॾो साथ ॾिनो आहे। इहो त अल्लाह बि शाहिद आहे, पर हुनखे रब ताक़त ॾिनी आहे। मथे ते आयसि त मुक़ाबिलो करे वेंदो। असांजे करे का तकलीफ़ न अचेसि न अम्मा। चयुमि न त मालिक संदसि मदद कंदो। अम्मा जेकॾहिं ईअं थियो त संदसि अचणु बंदि थी वेंदो। मां वठी हलंदसि तोखे, तूं गणती न कर धीअ। अॼु बादल जो रुख ॿियो हो। ग़लत फहमी आहे तुंहिंजी। संदसि नियत ते शक न कर। शक नाहे, पर बिरादरीअ सबब रोके सघे थो। ॿुधो त सही, हा करे ऐं फिरी वयो। केॾी नो कोड़ी आयो? असां कॾहिं हा कई? उन ॾींहुं हा कयव, ना ई तारीख़ बि ॾिनो। अॼु वरी बेख़बर थी वई हो। मामी तोटे इन ॻाल्हि खां सवाइ ॿी ॻाल्हि कान्हे। हां इहा ॻाल्हि छा में कसी आहे? हां ई ॿुधो त सही, शफ़न में कहिड़ी घटताई आहे? सुणो मग मतारो मुड़सा छा बि आहे इन में असांजो छा? ऐं फेटियो थई ऐं चवी थी तुंहिंजो छा? अहिड़ो पह कई जो दुनिया ॾिसी दंग रहिजी वञे। ऐं मूं ते को एहसान थी करी छा? हक़ थी घुरे दाणो हक़, दाणो धड़की आ ने धड़की ना है। कारो मुंह कुत्ते जो, रिब ओतरी जो ओतरी। छा बि थे पर धाणो जी साॻी कार। हाणे जेकॾहिं कुछी आहे न त इहो पाठे जहिड़ो मुंह कुत्ते सुजाए छॾींदी मैं, दॿो करे छॾींदी मैं। हथ बलाए ॾिस, दाणो टांडा है टांडा। हथ लंगा त सड़ी वेंदी है, छो त दाणो धड़की आ ने धड़की ना है। निकुर छॾ जान डांडी इने त टेण निकी आई इने त बनी बात भलती न करे छॾिए। भले भले साल ही लुडण जो डंत थी बनी। मामी हेरे रब खे मञ, असां जड़े वारा नायूं। छो पइजी वई आ असां जे कंद में? दाणो धिके वनी पंहिंजे घर विहारींदई। दाणो धड़की आ धन 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 धन। छा थी चवी मम्मी? कुछ भी न अब्बा। ॻाल्हाए न, हाणे हिते कुझु बि न। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध।
पर कन खोले ॿुध ते अची त इज़त सां अच ऐं वेह। मामी वॾी आई, जेकॾहिं हिते अची लुड़ हई न त पोइ दादन मौत आ। मौत डरणो नाहे। मां हिनखे हाणे हिते अचण न ॾियो। लुड़ घिटी में थो ॿुधण अचे। मुड़े ई नथी, छा कयांसि? तोखे ॿुधायो त हुयुमि। हमें सोराब खे चयो मैं, हिकु दफ़ो वरी चई अचांसि, पोइ दादन मौत आ। मौत करणो नाहे। तव्हां मिरला खे गिरफ़्तार छो करायो? छा मतलब आहे तुंहिंजो? तव्हां खेसि गिरफ़्तार कराए संदसि हयाती वधाइण था चाहियो। तूं केरु थींदो आहे मूंखां पुछण वारो? खे सुञाणो था, वरी छा ॿुधायां? मां तोखे सुञाणा थो। लबे गुंदीअ में दाणो बि कोन, वरी दावतूं राजन खे। बेवाजबी कई आवां। तूं होरिया ॻाल्हाए सरदार संघार अॻियां। सीनो ताणे ॻाल्हाइण जी कंहिंखे ज़रूरत नाहे। पर मूं त जाई ॻाल्हि कई आहे। वॾो मोतबर आहीं, जेको खाराए चक बि उनखे। निसार ॾाढा न तरड़जी न वञी। हलो वञो तव्हां, वरी इहो बूथ हेॾां खणी न अचां। थोरी टेक छा ॾिनी मैं त ॻाल्हाइण जहिड़ो थी वियो आहीं। जेकॾहिं सट आई न त किबला ई फिरी वेंदई। हल डरो हितां, न त टुकड़ा टुकड़ा न थी वञे। थी कोन थो, मथां मलड़ी न मिली वञई मौला जी मेहर सां। सरदार, हिनखे एतिरो मान न ॾियो। ॼट खे ॾेवां न त जुतीअ सुधो खट ते। निसार, जी सरकार। हिनखे सालनि ताईं लाहे छॾींसि। हाणे इन में असांजो कहिड़ो मतिलबु आहे? मुंहिंजो बिलो कयो सरकार। फाही ॾियां अखियुनि ते किबला, पर दादन अञा दिड़गंदो अचे। निहार। जी सरदार। वञी दादन खे मुंहिंजो न्यापो ॾेसि त खेसि फ़ैसिलो वठांसि। जेकॾहिं फ़ैसिलो न ॾिनई त पोइ ही संघार खान सुझेसि थो। कहिड़ी ॻाल्हि आहे मां? तोखे छॾियो आहे? हा मां, वरी मिंटनि खां पोइ सोढन राज़ी थियो ऐं मूंखे छॾियईं। पर चाची सारा जो साॻो ई क्रोध। वेह, मां तोला चांहि ठाहे अचां। न मां, बस सिक लॻी तोखे ऐं बाबा खे ॾिसण जी। हिन घर जी यादि सतायो त मूं सोढल खे सतायो। सारा कीअं छॾी? चाची सारा कोन हुई, वई हुई पंहिंजे भाउ जे ॻोठ। तॾहिं वजु मिलियो, हेॾां हली आयसि। इहे चयो न त सारा साड़ सड़ी छॾे ई न हा। बाबू न आहे छा मां? न, सरदार सदायो था। शफन आहे? न, सोराब सां वियो आहे। उमल कीअं आई आहे? न चाहा।
जिन जे ॾिसण सां अखियूं थदियूं थियनि न ला ईअं चइबो मूमल। मज़र ईअं न चओ। छो मां तुंहिंजी घुर कई, काके सोराब ऐं मासी धाणो इनकार कयो, ऐं उन्हनि जे इनकार जे करे मां ॻोठु छॾियो, सोट दादन मोटायो आहे। छा बि हुजे मज़र, पर हाणे को बि गुथो लफ़्ज़ न सहंदसि, छो त मां हाणे सुढल जी अमानत आहियां। ठीकु आहे। तू इनखे छॾ, हली वे। ॿीहर चए न कुझु त मुद्द जी ॿुधाईंदीसांस। हलिया। अम्मा, पुपी शबाना ऐं कंवल खां थी अचां? न, उन्हनि ॾे नाहे वञणो। छो अम्मा? थो ई कोन, कंवल जो संग जो नथा ॾियनि। तंहिंमें मुंहिंजो छा? मां त परदेसण, वरी अचण थिए अलाए न। हा, तू परदेसण, असु लंडन में थी रही। मूं चयो त नाहे वञणो, वेंदीअ त तालुको ख़तम, थाणो धड़की आ, निधड़की न आहे। फरमायो सरदार, सदर ते सब हाज़िर आहिनि। जेके न आया आहिनि तिन खे ॿुधायो, बाक़ी माण्हू न आहिनि आया। कहिड़ा सरदार? मज़र ऐं डॉक्टर सतार छो न आहिनि आया? सरदार आऊं ठरियल अथनि, तॾहिं न आया आहिनि। तव्हां कम जी ॻाल्हि कयो सरदार, दुश्मनी लॻी पई आहे, घर घाट अकेला आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त छा थियो आहे। मुंहिंजी बेइज़ती राज जी बेइज़ती, हिन लाइ सोचे तय करण लाइ तव्हां सभिनी खे घुरायो हथ में। तय तव्हांखे करणो आहे सरदार, अमल असांखे करणो आहे। ख़ालिद, कुझु असां बि तय कंदासीं। दादा तूं छा तय कंदे सरदार अॻियां? इहो त सरदार पंहिंजे बिरादरीअ जे कंहिं बि माण्हूअ खे न चवंदो ऐं न की तंग कंदो। सभिनी यारड़ कई थिए या न? सरदार 100 सैकड़ो सही आहे। बिरादरीअ खे तंगशी हूंदी या सरदार ॾींदो, ओ हिते अचण ते दिलि चवंदी। हा, ईअं आहे सरदार। हा सरदार, बराबर अॻिते न थींदो, वाइदो आहे। पर को बेवाजबी कंदो त कुचलजी वेंदो, बख़्श न कंदो सांसे। खलाशक बेवाजबी न बर्दाश्त कजो सरदार। त पोइ वञो, पकड़जी वञो। शहबाज जी बिरादरीअ खे ॻोल्हे ॻोल्हे सबक सेखारियो। आराम खान जी हवेलीअ ते हमले जो नतीजो छा थींदो आहे? ठीकु आहे सरदार। घटि न थियणो खपे। जीअं तूं सारा जी शिकायत थी करे, तीअं धाणो असांजे लाइ रण ॿारे छॾियो आहे। मां ॼाणा थी अम्मा खे पुफी, तूं ॿुधाए छा कंदीअ? मूमल ॿुधोसीं त तोखे ॿारे गुम कयो वियो हो। कंवल छुटल पटन जूं कड़ियूं न लाइ नए सिर रत वहण शुरू थी वेंदो। समझोसीं धीअ, दिल आज़ारीअ लाइ माफ़ कजांइ। न न पुफी, तूं माफ़ी वठी मूंखे ॾिठो न कर। बस इहो ई अरमान आहे त सूरन जी आड़ा में सड़ियस, कंहिं बि सार न लथी, कंहिं बि माइटनि मां पंहिंजो न कयो। धीअ, दादन एतिरो लुछियो, एतिरो फतड़ियो, जो तूं सोचे बि नथी सघी। मूमल चङनि भलनि सां अटकियो हो अदो। कमल काठी कोयलो थींदी आहे, पर उहो कोयलो बि कीमती हूंदो आहे। पर मुंहिंजी त उहा बि क़ीमत न थी। रड़ी रड़ी रची वयसि, को दाद न फरियाद थियो। बस धीअ, छा कजे? सोराब ऐं शफ़न जे अमलनि तोखे अज़ाब जी भठीअ में उछलियो। माशाअल्लाह पुफी। छॾ मूमल, पत्थर पराओ, सूर पंहिंजो। मां त पंहिंजनि में वेही पजरी आहियां। छो थियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो? छो थियो मुंहिंजो हां ॾारियो?
मूमल तू आई आई न चाहा हाणे वापस न वेंदी छा हाँ मूमल तू हिते रहंदी इन जो मतलब त न ईंदी कया वेंदी ई कान त वञण जो छो थी सोची न दादा न तू हाणे मूंखे रोके नथो सघी जॾहिं मूं इलाज कयमि तॾहिं मूंखे छो न रोकी हाणे जॾहिं मां वञण थी चाहियां त तूं मूंखे रोकींदो मूमल न रोकीबी न हरगिज़ बि न इहा सोच पंहिंजे ज़हन मां कढी छॾ वयल वक़्तु वापसि नाहे ईंदो पकल घणे कना नाहिनि पवंदा हीरल नजर नथो अचे बादल ख़बर न आहे सरदार सरदार साहब असां ते तव्हांजी अखि नथी ॿुधे छा जो हीरल जो हुजण लाज़मी आहे सोडल सरदार जो मक़सद आ तू हो बुझे हा छो न आहे न्यापो न मिलियो हूंदुसि न आहे त असां खां परे वेंदो छा सरकार तव्हां मक़सद बयान कयो छा बयान कयां कासिम बहराम खान जे उताक ते हमलो कयो आहे ऐं सभु अलर्ट थी विया आहिनि फलांद करण जे लाइ सरदार मूं हमलो कोन्हे कयो दादन असांजे तर में आयो मूं खेसि दाह ॾिनी त हिकदमि पीरल ऐं बगन हथियार ताणिया मां त फुर्ती सां निकिरी वियुसि पंहिंजूं पाण खे लॻनि पर वाक़ियो त थियो आहे न तुंहिंजे करे जो हू अची बबोलिया आहिनि सरदार साईं असांखे छा करणो आहे हुकुम कयो अगराई कन त गोलिया न लभनि न लभंदा सरदार छो त कासिम करनि था हारे या मारे सखणियूं रड़ियूं न हुजनि अमल बि हुजे गोहर तो हिन महिल ताईं किविली बीमारी थी हाँ जो मुझे सोट कासिम जे लाइ ईअं थो चई ख़बर न थई कासिम करंट थई करंट लॻोई न मारी थी या खारी थी बाक़ी रही बहराम खान जी बिरादरी उन्हनि खे मालूम थी वेंदो सोठल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत मीरल ज़रे घटे मोहल हालत में मिलियो मोहल हालत में थोरो सा हुयसि सरदार मां अस्पताल पहुचाया हुया बहराम वारी बिरादरी घेरत ॾेई वई अथसि भला हाँ तकरार जो वज ताड़े आखणी कई हूंदो बादल उहे त उफट मारनि सां पंहिंजे पर में त मारे उछले हलिया विया हूंदसि पर मीरल जी हयाती जो मखण पोतो ऐं बचाए वेठईंसि हूंदो पर हाणे तव्हां सभु पाण में विचा विसारे होशियार थी वञो जेकॾहिं बहराम जी बिरादरी सरसी कई त पोइ सम्झो था परेशान न थियो अची वियो बाक़ी ॿ टे ॾींहं लॻंदा ठीकु थियण में छो त नूरी मुंहुं जो नसीब आहे ऐं इन्हीअ करे मौत पख विझी वरी छॾे ॾिनो आहे मीरल ॻाल्हाए धक मूंखे तो न नूरी हयो पर मूंखे खॾ में कंहिं उछलायो खॾे में हा वो तो चले आयो हूंदो न मूंखे त बेहोशी में पाण वञी खॾ में किरियो हूंदसि मुए अमा तोखे टंगो टाली करे खॾे में उछले आयूंसी पर हाणे तोखे कबर भेड़ो कंदियूसी तॾहिं वञी आजू थींदियूसी मीरल हूंदे आजू कॾहिं बि न हूंदे ई कोन त आजू ई हूंदियूसी न हां न पर तव्हां न हूंदो
तू छो इस पंगुर जी चपड़ी थी असांखे लॻवाई? कौन त करणो आहे न मासी। बादल थो वारसी करे ऐं खॾ में उछलाए। बादल हो ही कोने। कूड़ थी करे मीरल रसूल जे मुआबे असांजी पचर छॾे। रसूल मिठो अखियुनि ते नूरी के कीअं मारींदुसि? मारींदुसि त तोखे। ओए नूरी नवेकली मुंह जे हवाले हूंदी ऐं न सूर ॾिसंदी। मां पाण ई पंहिंजो पाण खे गोली हणंदसि। मूंखे ॾे पिस्टल। न हींअर न, मां वञा थो। थोरो ठीकु थियां, मासीअ खे मारे तोखे जीअं मां खणी वञी सघां। नूरी, तू रोई थी? ॿुधाए भेण, छो थी रोई? बादल मीरल आयो हो, धमकाए वियो आहे त तोखे मारे नूरी खे खणी वेंदुसि। मीरल जी इहा मजाल आयास तो कब्रिस्तान जा वारे। मासी, जेसी त हिन सीने में साह आहे न, तेसी त उल्को न कजे। रोज़ तो भेरे